अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं यानी हसन अब्बासी ऐं जेकॾहिं मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा ऐं जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे लोक कहाणियूं, जिल्द ॿियो, बादशाहनि, वज़ीरनि ऐं सौदागरनि जूं ॻाल्हियूं। मुरतब डॉक्टर नबी बख्श ख़ान बलोच, छपाईंदड़ सिंधी अदबी बोर्ड, जामशोरो सिंध, छापो 5 जनवरी 2014 ईस्वी। कहाणी आहे शहज़ादो गुल मुनीर। हीअ ॻाल्हि विचोले तालके हैदराबाद मां मोहम्मद बचल खां मिली। शहज़ादो गुल मुनीर हिकिड़ो हो बादशाह। बादशाहनि जो बादशाह त धणी ताला पाण आहे, पर हू ज़माने जो बादशाह हो। संदसि राज में शींहं ॿकरी गॾु पाणी पीअंदा हुआ। हिन खे 2 पुट हुआ। तंहिंखां सवाइ ख़ुदा जो ॾिनू घणे ई की हुअसि, सो हर वक़्तु धणीअ जा शुकराना मञे पियो हुकूमत हलाईंदो हो। ख़ुदा जी कुदरत सां बादशाह खे 3 पुट ॼाओ, जो ॿियनि 2 पुटनि खां वधीक सुहिणो हो। बादशाह तमामु ख़ुशि थियो ऐं पुट जे ख़ुशीअ में ख़ज़ाननि जा दर खोले छॾियईं। माण्हुनि एतिरो माल लुटायो जो मुल्क जा सभु ग़रीब अमीर थी विया। आख़िर 40 ॾींहंनि जे ख़ुशियुनि खां पोइ बादशाह शहज़ादे जे वक़्तु ॾिसण लाइ नजूमियुनि खे घुरायो। नजूमियुनि हिसाब करे बादशाह खे ॿुधायो त शहज़ादे जो वक़्तु बाला आहे, मगर 9 वरहनि जी उमिरि खां वठी सख़्तु तकलीफ़ूं ॾिसंदो ऐं माइटनि खां विछड़ंदो। आख़िर जवानीअ में सुख ॾिसंदो ऐं वॾी बादशाहीअ जो मालिक थींदो। बादशाह उहो अहवालु ॿुधी नजूमियुनि खे इनाम ॾेई रवानो कयो। शहज़ादे जो नालो गुल मुनीर रखियाऊं। उन जे निपाइण लाइ ख़ासि दायूं मुक़ररु थियूं, जन खेसि लाॾनि कोॾनि सां पिए निपायो। जॾहिं 6 वरहनि जी ॼमार जो थियो तॾहिं खेसि उस्ताद जे हवाले कयाऊं। थोरे ई वक़्त में शहज़ादो पढ़ी क़ाबिल थियो। शहज़ादो जॾहिं 9 वरहनि जी ॼमार जो थियो तॾहिं बादशाह हिन फ़ानी दुनिया मां लाॾाणो कयो। 3 शहज़ादा अञा नंढा हुआ, तंहिं करे वॾे वज़ीर खे अची बेईमानी थी त हिकदमि बादशाहीअ ते कब्ज़ो करे 3 शहज़ादनि खे मुल्क निकाली ॾेई छॾी। 3 शहज़ादा वज़ीर जे डप खां शहर छॾे फ़क़ीराणो वेस करे उथी हलिया। हलंदे हलंदे नेठि थकिजी पिया ऐं हिकिड़ो बड़ ॾिसी उन जे हेठां वेही रहिया। बादशाही ॿार जिन कॾहिं बि एतिरी तकलीफ़ न ॾिठी हुई, से ॻाल्हियूं कंदे कंदे उन जे बड़ हेठि सुम्ही रहिया। जॾहिं निंड मां सुजाॻ थिया तॾहिं वॾे भाउ नंढनि खे चयो, दादा मूं ख़्वाबु लधो आहे, जंहिंमें ॾिसां थो त मूंखे माही खीर जो वटो ऐं कणिक जी मानी मिली आहे। खाई ढव कयो अथमि। उन ते विचड़ चयो, दादा मूं पिणु ख़्वाब में ॾिठो आहे त अलाह साईं मूंखे मच्छी मानी ॾियारी आहे। बाक़ी रहियो शहज़ादो गुल मुनीर, तंहिं खणी माठि कई। तॾहिं भाइरनि चयोसि, दादा तूं बि ॿुधाए त तो को ख़्वाबु लधो या न? उन ते गुल मुनीर चयो त मूं जेकी ख़्वाब में ॾिठो आहे सो जे अव्हां खे ॿुधाईंदुसि त कावड़िजी पवंदव, तंहिं करे उहा ॻाल्हि ई खणी छॾियो। उन ते भाइरनि चयुसि त असीं तुंहिंजा दुश्मन थोरा ई आहियूं, जेकी ॾिठो अथई सो चई ॾे। तॾहिं गुल मुनीर चयो, दादा ख़्वाब में ॾिसां थो त अलाह साईं मूं ते राज़ी थियो आहे जो बादशाही मिली अथमि ऐं 4 राणियूं परिणियूं आहियां। हिंदोरे में सुतो पियो आहियां। साॼे पासे हिकिड़े पलंग ते बराणियूं वेठियूं आहिनि ऐं खाॿे पासे ॿिए पलंग ते ॿियूं बराणियूं वेठियूं आहिनि। उन्हनि मां वारे वारे सां हर हिकु मुंहिंजे हिंदोरे खे लोॾे बि पई ऐं मुंहिंजे वात में पताशो बि पई विझे। भाइरनि गुल मुनीर जे वातां उहा ख़बर ॿुधी खेसि 2 चमाटूं हणी चयो त अहिड़ो जेसि भाॻो हुजी हा त बाबे जी बादशाही बि की न वञाई हा। गुल मुनीर खे ॾाढो ॾुख थियो ऐं ज़ारो ज़ार रोअणु लॻो। थोरी देरि खां पोइ भाइरनि खेसि उथी हलण लाइ चयो, मगर हिन अॻिते हलण खां नाबरी वारी। तॾहिं हू खेसि उते ई छॾे अॻिते रवाना थी विया। भाइरनि जे वञण खां पोइ गुल मुनीर उथी पंधु पियो। हलंदे हलंदे सिजु लही वियुसि, सो हिकिड़ो वणु ॾिसी उन जे हेठां राति जा 4 पहर गुज़ारण लाइ सुम्ही पियो। कुदरत ख़ुदा जी उन ई वण में हिकिड़ो देव रहंदो हो। तंहिंजो ॾिठो त हिकिड़ो आदमज़ादो वण हेठि सुतो पियो आहे, सो संदसि वात पाणी पाणी थियणु लॻो ऐं उनखे खाइण जे ख़्याल सां हेठि लही आयो। जॾहिं गुल मुनीर ते नज़र पियसि तॾहिं हुन जी सुहिणी सूरत ऐं नंढी वई ॾिसी मथसि रहम अची वियुसि। सो खाइण जो ख़्यालु लाहे खेसि निंड जे हालत में खणी हिकिड़े शहर खां थोरो पर भरो छॾे वेंदो रहियो।
गुल मुनीर जॾहिं निंड मां सुजाॻ थियो तॾहिं छा ॾिसे त कंहिं शहर जे ॿाहिरां पियो आहे। ॾाढो हैरान थियो, पर धणीअ जो राज़ सम्झी उतां उथी शहर ॾांहुं रुख़ रखियईं। शहज़ादे खे बुख बि अची तपायो, सो ॿी का वाह न ॾिसी हिकिड़ी मस्जिद में अची वेही रहियो। माण्हुनि मुसाफ़िर सम्झी खाधो आणे ॾिनुसि, सो खाई आराम कयईं। मस्जिद जो मुला गुल मुनीर जी सुहिणी सूरत ॾिसी हैरान थी वियो ऐं खांसि हाल अहिवाल पुछियईं। गुल मुनीर खेसि ॿुधायो, तव्हां मुसाफ़िर आहियां, बुख करे मस्जिद में लंघी आयुसि, घड़ी पर आराम करे अॻिते रवानो थींदुसि। मुला खे गुल मुनीर जी गुफ़्तगू बि वणी, तंहिं करे खेसि चयाईं त मूंखे औलाद कोन्हे, जे तूं मूं वटि रहंदे त तोखे पंहिंजे बचनि वांगुरु ख़ुशि रखंदुसि। गुल मुनीर बि ख़्यालु कयो त किथे पियो रुलंदुसि ऐं धिका खाईंदुसि, जेकॾहिं ख़ुदा खे नवाज़णो हूंदो त हिते ई ॾींदो। पोइ मुला जी ॻाल्हि क़बूल करे उते मस्जिद में रहणु लॻो। उन ई मुला वटि जेके ॿार पढ़ंदा हुआ तन में बादशाह जी धीअ ऐं वज़ीर जो पुटु बि हुआ। मुला गुल मुनीर खे ख़लीफ़ो करे खणी मकतब में विहारियो। जेतोणीकि गुल मुनीर हर इल्म ऐं हुनर खां वाक़िफ़ु हो, पर उते पाण खे अणपढ़ियल सॾायईं। शहज़ादे ऐं वज़ीर ज़ादो हिक ॿिए ते अहिड़ा आशिक़ हुआ जो हिक ॿिए खां घड़ी बि जुदा न थींदा हुआ। शहज़ादी जॾहिं पढ़ी क़ाबिल थी तॾहिं संदसि मुहालात मां निकिरणु बंदि थियो। फ़क़ति जुमे जे ॾींहुं दौड़ करण जे बहाने मकतब में ईंदी हुई, जिते परे खां वज़ीरज़ादे खे ॾिसी दिलि ख़ुशि कंदी हुई, छाकाणि त बादशाही हुकुम मूजिबि संदसि ॻाल्हाइणु ॿोलाइणु बंदि हो। जॾहिं हिननि खे घणा ॾींहं गुज़री विया ऐं पाण में ॻाल्हाइणु ॿोलाइणु न थियुनि, तॾहिं शहज़ादीअ छा कयो जो गुल मुनीर खे अणपढ़ियल सम्झी खेसि हिकिड़ो ख़तु लिखी ॾिनई त वज़ीरज़ादे खे पहुचाए ॾे, जंहिंमें लिखियलु हो त फलाणी राति फलाणे हंधि लोकलका जे सुम्हण खां पोइ अचिजि, त हीअ मुल्क छॾे हलिया हलो। ॿियो सभु बंदोबस्तु आउं पाण कंदसि। गुल मुनीर ख़तु खणी वज़ीरज़ादे खे ॾियण लाइ हलियो। ओचितो ख़्यालु आयुसि, ॾिसां त शहज़ादीअ ख़त में छा लिखियो आहे। सो हिकिड़े कुंड में बीही ख़तु पढ़ियईं। समूरो अहवालु मालूम करे चयाईं त आउं वरी कहिड़ी ॻाल्हि में घटि आहियां। पोइ वज़ीरज़ादे खे ख़तु ॾियण बदिरां पाण वेही उन जो जवाबु लिखी आणे शहज़ादीअ खे ॾिनई। जा पढ़ी ख़ुशि थी ऐं पंहिंजे हिकिड़े हाल मुहरम बानीअ सां सॼी हक़ीक़त करे खेसि तयारु थियण लाइ चयाईं। अंजाम वारी राति ते बानी ॿ भला घोड़ा ऐं ॿ ख़ज़ीनूं नाणे सां भरे शहर जे ॿाहिरां हिकिड़े वण जे हेठां अची बीठी। शहज़ादी बि अधु राति जो लिकंदी लिकंदी उन ई वण वटि आई। ॾिठाई त बानी तयारु बीठी आहे, पर वज़ीरज़ादे जो को पतो कोन्हे। सो बानीअ खां पुछा कयाईं। बानीअ जवाबु ॾिनुसि त मूंखे पाण आए घणी देरि थी आहे, हू अलाए जे छो न आयो। वज़ीरज़ादीअ खे त उन ॻाल्हि जी ख़बर ई कान हुई। तंहिं तपे निंड में फूकूं ॾिनियूं। हेॾां ही ॿई ॼणियूं शहज़ादी ऐं बानी हुन जे फ़िक्र में वण हेठि वेठियूं रहियूं। एतिरे में शहज़ादो गुल मुनीर बि ठही संभरी झुंड हणी अची मुक़ररु वण वटि पहुतो। ऊंदाही हुजण सबबि गुल मुनीर जी शकिल चङीअ तरह ॾिसजण में न थे आई। शहज़ादीअ जे लेखे त वज़ीरज़ादो आहे, सो न कयाईं हम न तम, टप ॾेई घोड़े ते चढ़ी वेठी। गुल मुनीर खे बि इशारो कयाईं, जेको साणसि ॿियल घोड़े ते चढ़ी वेठो। बानी बि टप ॾेई चढ़ी, ॿई घोड़े ते पोइ उथी पंधु पिया। शहज़ादी गुल मुनीर खे वज़ीरज़ादो सम्झी हर हर पिए भाकुर विझी ॻाल्हाइण लाइ चवे, पर हू अहिड़ो कुझु जहिड़ी भित, रुॻो हूं हां कयो पिए जिंदु छॾायईं। आख़िर सारी राति जी मुसाफ़िरीअ खां पोइ वञी ॿीअ बादशाहीअ में घिड़िया, जिते खेनि सुबुह थी वियो। आराम करण जे ख़्याल सां घोड़नि तां लही पिया। उते शहज़ादी जान खणी ॾिसे त मार वज़ीरज़ादो अलाए किथे रहियो। हीउ त उहो ई मुला वारो ख़लीफ़ो आहे। सांदर में खामी वेई गुल मुनीर खे पिटे पाराता ॾेई चवणु लॻी त हिकदमि घोड़नि खे पोइते विराए। ईअं चई बानीअ खे बि ॿ टे बेद वहाए कढियाईं। बानीअ डप विचां ॾकंदे चयो त साइण, उन्हीअ में मुंहिंजो को बि ॾोह कोन्हे। ख़बर न आहे त कीअं वज़ीरज़ादो रहिजी वियो ऐं हीउ ख़लीफ़ो नसीब में लॻोसीं। हाणे पोइते हलिबो त बि ख़्वार थींदासीं, छो त उहा ॻाल्हि हुली वेई हूंदी त शहज़ादी भॼी वई आहे। हाणे चङो ईअं आहे त जहिड़ो आहे तहिड़ो खणी क़बूल कर। शकिल सूरत में वज़ीरज़ादे खां बि सुहिणो आहे। उते गुल मुनीर शहज़ादीअ खे चयो त ए शहज़ादी, तुंहिंजे बादशाहज़ादी आहीं त आउं बि बादशाहज़ादो आहियां। मुंहिंजो नालो गुल मुनीर आहे।
क़िस्मत अलाए कीअं खणी कशालनि में विधो आहे। हाणे जे लिखे खणी पाण खे मिलायो आहे त तोखे कदा जे कम ते सब्रु करणु घुरिजे। अलाह में उमेदु आहे त आउं तोसां बेवफ़ाई न कंदुसि ऐं तोखे पंहिंजे साह खां वधीक भाईंदुसि। ईअं चई गुल मुनीर पांद ॻिचीअ में पाए परचाइणु लॻुसि। पर शहज़ादीअ जी उहा पई पवे त आउं हिते घड़ी बि न घारींदसि। मूंखे वज़ीरज़ादे खां सवाइ ॿियो की बि न खपे, तंहिं करे उते हली छॾियुमि, न त आउं पाण मारे छॾींदसि। ईअं चई शहज़ादी वेही रोअणु लॻी। बानीअ उहो हाल ॾिसी खेसि दिलदारी ॾेई परचायो। चई, शहज़ादी, ॾुधो खीरु वरी थणे कोन पवंदो। हीउ बि शहज़ादो आहे, वज़ीरज़ादे खां कंहिं बि हालत में घटि कोन्हे। बाक़ी उहो ॾिसिजे त असांखे संभाले सघंदो या न, तंहिं लाइ संदसि परख वठी ॾिसिजे। जे अकुल वारो हूंदो त पंहिंजे लाइ हर तरह जो बंदोबस्तु कंदो। जे अकुल न हूंदुसि त वरी पाण ताईं पहुचंदो ई कोन ऐं पोइ पाण ई वज़ीरज़ादे खे ॻोल्हे लहंदियूंसीं। उन ते शहज़ादीअ जी दिलि खे कुझु आथत आयो ऐं बानीअ जी उहा ॻाल्हि क़बूलु कयईं। बानीअ छा कयो जो ख़ुर्ज़ीन मां हिकु लाल कढी गुल मुनीर खे ॾेई चयाईं त शहर में वञी का रहण लाइ जॻह हथु कर ऐं उन में ज़रूरत जूं सभु शयूं मौजूदु करे पोइ अचु त उते हली रहूं। गुल मुनीर लाल खणी शहर में वियो, जिते हिकिड़े सराफ़ खे लाल ॾेखारे उन जी क़ीमत पुछाईं। सराफ़ ॾिठो त हीउ आहे छोकिरो, तंहिंखे कहिड़ी ख़बर त लाल जो मुल्ह छा हूंदो। सो चयाईंसि त हीउ लाल पूरी आहे, तंहिं करे एतिरी घणी क़ीमत कान लहे जो तोखे ॿुधायां। बाक़ी हीउ 200-300 रुपया खणी वञु। उन ते गुल मुनीर चयसि त हीउ लाल पूरी न आहे, पर नहरी आहे। हिकिड़ी ॻाल्हि ते सराफ़ त ॿिए ॻाल्हि ते गुल मुनीर। नेठि गुल मुनीर चयसि त जे लाल पूरी थी त तुंहिंजी, जे नहरी थी त जेकी माल मिल्कियत अथई सो मुंहिंजी। सराफ़ उहा ॻाल्हि क़बूलु कई। बशायद बीहारे लाल भञी ॾिठाऊं त नहरी निकितो। उन ते गुल मुनीर चयसि त तो पंहिंजी शर्त हाराई, हाणे तुंहिंजी सॼी मिल्कियत जो वारिस आउं आहियां। सराफ़ जे मुंहं जो पनु ई लही वियो। गुल मुनीर खे मथसि क़यास अची वियो। तॾहिं चयाईंसि त चङो, शर्त त तो हाराई, पर मूंखे ॿियो कुझु बि न घुरिजे। फ़क़ति रहण लाइ हिकु आलीशान जाइ घुरिजे, जंहिंमें शहाणे क़िस्म जो सामान ऐं ज़रूरत जी हर का शइ मौजूदु हुजे। सराफ़ जी ख़ुदा ॿुधी जो थोरे मां थी जिंद छुटियसि। सो हाज़िर चई हिकिड़े आलीशान महलात में वठी आयुसि, जंहिंमें ज़रूरत जी हर का शइ मौजूदु करे चाबियूं हिन जे हवाले कयईं। गुल मुनीर सॼो बंदोबस्तु करे साॻियो लाल खणी शहज़ादी ऐं बानीअ वटि पहुतो। बानीअ खे लाल हथ में ॾेई सारी ॻाल्हि ॿुधाए खेनि हलण लाइ चयाईं। शहज़ादीअ पहिरियां ई त इनकार कयो, पर पोइ बानीअ जी मिंथुनि ऐं सम्झाइण ते अची उन ई जाइ ते पहुती। बानी झटिपटि ताम तयारु कयो जो खाई आराम कयऊं। अहिड़ीअ तरह 2-3 ॾींहं गुज़री विया, मगर शहज़ादीअ गुल मुनीर सां न ॻाल्हायो ऐं न ॾांहुंसि ॾिठाईं। राति ॾींहुं वज़ीरज़ादे खे यादि करे वेठी थधा शुकारा भरींदी हुई। उन ई शहर में रहंदे खेनि ॻच ॾींहं गुज़री विया। बानीअ खे गुल मुनीर जी हालति ॾिसी ॾाढो क़यास ईंदो हो जो वीचारो वेगाणो वेठो हूंदो हो। शहज़ादीअ खे घणेई सम्झाईंदी हुई, पर उहा ई वज़ीरज़ादे जे वीचार में वेठी हूंदी हुई। आख़िर हिकिड़े ॾींहुं गुल मुनीर खे सम्झायईं त खाधे खूह बि खुटी वेंदा, तंहिं करे तूं हिन मुल्क जे बादशाह जी दरबार में वञु, मन कुझु को बिलो भीणी थी पवे। गुल मुनीर उन महिल ई सही सवरी दरबार में वियो ऐं बादशाह जो सलाम कयईं। बादशाह हिन जी सूंहं ॾिसी बेअख़्तियार थी खांसि हाल अहिवाल पुछियो। गुल मुनीर ॿुधायो त आउं सौदागर आहियां। मुंहिंजो को हिकिड़ो मुल्क न आहे, जिते वापार जो सुठो लॻे उते ई कुझु वक़्तु रहिबो आहे। बादशाह खे गुल मुनीर जी गुफ़्तगू पसंदि आई ऐं खेसि पंहिंजे दरबार में रोज़ानो हाज़िर रहण लाइ चयाईं। वञण महिल खेसि ॻच इनाम ॾेई ऐं क़ीमती पोशाक पाराए रवानो कयईं। उनखां पोइ गुल मुनीर रोज़ानो बादशाह जी दरबार में ईंदो हो ऐं मोकिलाइण वक़्तु कुझु न कुझु इनाम वठी वेंदो हो। हिकिड़े ॾींहुं बादशाह गुल मुनीर खां पुछियो त तोसां ॿिया बि के माण्हू आहिनि या अकेलो आहीं? गुल मुनीर वराणियो त मूंसां मुंहिंजी ज़ाल ऐं हिकिड़ी बानी आहे। ईअं चई बादशाह खां मोकिलाए पंहिंजे घर आयो ऐं अची बानीअ सां सॼी हक़ीक़त करे खांसि सलाह वरिताईं। बानीअ चयसि त तूं को बि उल्को न कर, भले रोज़ानो बादशाह वटि हाज़िरी भरींदो रह, आउं शहज़ादीअ खे पाण ई मञाईंदसि।
पोइ गुल मुनीर रोज़ु सुबुह जो दरबार हलियो वेंदो हो, जितां राति जो मोटी अची पंहिंजो मुंहुं वठी सुम्ही पवंदो हो। हिकिड़े ॾींहुं बादशाह पंहिंजी बानीअ खे हुकुम ॾिनो त अॼु खां वठी रोज़ु सुबुह जो गुल मुनीर जे जाइ ते वञी गुल ऐं पान ॾेई ईंदी कर। बानी हुकुम जी बंदी सां ॿिए ॾींहुं गुल मुनीर जे जाइ ते पान ऐं गुल खणी वेई। उन ई ज़माने में वॾनि माण्हुनि ऐं बादशाहनि वटि उहो रिवाजु हो त जेका बानी पान ऐं गुल खणी ईंदी हुई तंहिंखां पान ऐं गुल वठी उन जे एवज़ उन जो थाल भरे ॾींदा हुआ। सो जॾहिं बानी शहज़ादीअ वटि गुल ऐं पान खणी आई तॾहिं शहज़ादीअ उन जे वठण खां इनकार कयो ऐं नई वरी को बानीअ खे उन सां थाल भरे ॾिनई। बानीअ वञी वज़ीर खे ॿुधायो त गुल मुनीर जे घर न को पान था वठनि ऐं न की गुल। संदसि ज़ाल जो सदाईं मुंहुं चढ़ियो पियो आहे। ॿियो त ठहियो पर मूं खेसि कॾहिं गुल मुनीर सां ॻाल्हाईंदे बि न ॾिठो आहे। मूंखे शक थो पवे त हीअ गुल मुनीर जी ज़ाल ई कान्हे, शायदि भॼाए वठी आयो आहे। वज़ीर त अॻे ई गुल मुनीर ते सड़ियो वेठो हो जो बादशाह जो हिन ते घणो राज़ हो ऐं खेसि गुमान हो त मतां कॾहिं खेसि वज़ीरीअ तां लाहे गुल मुनीर खे वज़ीर मुक़ररु न करे तंहिंखे वझ मिली वियो। सो यकदमि बादशाह खे वञी चयाईं त मूं ॿुधो आहे त गुल मुनीर जेका ज़ाल आंदी आहे सा संदसि निकाह ॿधी ज़ाल न आहे पर किथां भॼाए आयो आहे। बादशाह चयो त उहो कूड़ आहे, ईअं कोन हूंदो। हिकिड़ीअ ते बादशाह ॿीअ ते वज़ीर। नेठि वज़ीर खे चयाईं त भला उन ई ॻाल्हि जी कहिड़ी रीति आज़माइश वठिजे। वज़ीर चयो त आज़मूदो वठणु सवलो आहे। तव्हीं कंहिं ॾींहुं शाम जो मजलिस मां उथण वक़्तु गुल मुनीर ऐं मूंखे दावत ॾेई महलात में वठी हलिजो ऐं पंहिंजी राणीअ खे सम्झाए छॾिजो त पंहिंजे हथनि सां असांखे हंधि विछाए ॾिए, हथ धुआरे ऐं मानी वग़ैरह तयारु करे पाण खाराए ऐं सारी राति असां सां वेही ॻाल्हियूं करे। पोइ सुबुह थियण ते सभु को पंहिंजे कम सां वञी लॻे। ॿीअ राति वरी आउं तव्हांखे ऐं गुल मुनीर खे पंहिंजे घर वठी हलंदुसि ऐं मुंहिंजी ज़ाल पंहिंजे हथनि सां मानी टिकी खाराईंदी पीआरींदी। 3 ॾींहं जी गुल मुनीर जी पंहिंजी निकाह ॿधी ज़ाल हूंदी त असांखे बि दावत ॾींदो ऐं संदसि ज़ाल असांजे ज़ालुनि वांगुरु पंहिंजे हथनि सां मानी टिकी खाराईंदी। पर जेका पराई भॼाए आयो हूंदो त असांखे दावत ई कोन ॾींदो। बादशाह खे वज़ीर जी उहा ॻाल्हि पसंदि आई। शाम जो जॾहिं मजलिस थी तॾहिं बादशाह गुल मुनीर ऐं वज़ीर खे चयो त अॼु अव्हांखे असांजी दावत आहे, असां सां महलात में हलो। बादशाह जे चवण ते हिननि दावत क़बूल कई। ॿई बादशाह सां गॾिजी महल में आया। बादशाह पंहिंजे राणीअ खे अॻे ई सम्झाए छॾियो हो। सो राणी हिननि खे पंहिंजनि हथनि सां हंधि विछाए ॾिनो ऐं ॿिन्ही ॼणनि खे पलंगनि ते आणे विहारियो। पोइ पंहिंजनि हथनि सां मानी पचाए खेनि खारायईं ऐं सॼी राति साणनि ॻाल्हियूं ॿोलियूं कयईं। सुबुह जो हर को पंहिंजो पंहिंजो रस्तो वठी हलियो वियो। ॿिए ॾींहुं शाम जो दरबार मां उथण वक़्तु वज़ीर बादशाह ऐं गुल मुनीर खे दावत ॾिनी। से ॿई ॼणा गॾिजी वज़ीर जे महलात ॾांहुं विया। वज़ीर जी ज़ाल ॿिन्ही ॼणनि जो चङो आदर भाव कयो ऐं खेनि पंहिंजनि हथनि सां मानी टिकी खाराए पोइ वेही साणनि कचहरी कयईं। अहिड़ीअ रीति सारी राति ॻाल्हियूं ॿोलियूं करे हर को पंहिंजे घर रवानो थियो। शहज़ादो गुल मुनीर वज़ीर जी दावत खाई जॾहिं घर पे आयो त वाट ते अची ख़्यालु थियुसि त बादशाह ऐं वज़ीर त चङी सिटी आहे। हिननि जी त दावत खाधमि पर हाणे आउं छा करियां, कीअं हिननि खे दावत ॾियां। उहे पूर पचाईंदो अची घर भीड़ो थियो ऐं हिकिड़ी टुटल मंजी ॾिसी उन ते लेटी पियो। बानीअ जो गुल मुनीर जी उहा हालत ॾिठी सा रिड़ी अची पासे में वेठसि। चई शहज़ादा कर ख़बर कहिड़ी ॻणती अथई। गुल मुनीर पहिरीं त घणो ई नटायो पर पोइ बानीअ जे ज़ोर भरण ते बादशाह ऐं वज़ीर जे दावतुनि जो सारो ज़िक्र ॿुधाए चयो त अॼु जेकॾहिं मूंखे दावत न ॾिनी त हू अलाए छा सम्झंदा, पर जे दावत ॾिनी बि खणी त वरी शहज़ादीअ जी हालत तोखां ॻुझी कान्हे। हाणे तूं बि ॿुधाए त छा करियां। तॾहिं बानीअ चयुसि त शहज़ादा ॻाल्हि बि एतिरी, हाणे कंहिं बि क़िस्म जो ख़्यालु न कर। ऐं शहज़ादीअ खे पाणे पेर ते बीहारींदसि। तूं भली बादशाह ऐं वज़ीर खे दावत ॾे, पर पहिरीं हीअं कर जो कुझु मोहरूं खणी वञी हिकिड़ी नथ वठी आणे ॾे। शहज़ादे बाज़ार मां हिकिड़ी नथ वठी आणे बानीअ खे ॾिनी। बानीअ छा कयो जो गुल मुनीर खे बादशाह ॾांहुं रवानो करे पाण नथ खणी अची शहज़ादीअ जे भर में वेठी। चई शहज़ादी अॼु असांजी आज़माइश आहे,
जे असीं उन में नाकाम थियासीं त पोइ ख़बर न आहे त बादशाह पाण सां कहिड़ी हालति करे। तंहिं करे चङो ॼाणी त हीअ नथ खणी पाए, अॼोकी राति जी ॻाल्हि आहे, ख़ैर सां गुज़री वेंदी। ॿिए सूरत में गुलमुनीर सां गॾु नाहक मारिजी वेंदियूंसीं। उन ते शहज़ादीअ खे ॾाढी कावड़ लॻी ऐं हिन खे धिको ॾेई घटि वधि ॻाल्हायईं, परे कयईं, पर बानी बि मुड़ण वारी कान हुई। तंहिं वरी बि शहज़ादीअ खे मिंथ मेड़ कई ऐं बादशाह ऐं वज़ीर जे दावत जो सॼो किसो ॿुधाए खेसि सम्झायो। उन जे सम्झाइण ते शहज़ादीअ जी कावड़ ढरी थी ऐं नथ खणी विधाईं। पोइ बानीअ सम्झाए छॾियुसि त जॾहिं बादशाह ऐं वज़ीर अचनि तॾहिं खेनि खीकारे पंहिंजनि हथनि सां हंधि विछाए विहारजांइ ऐं पंहिंजनि हथनि सां मानी खाराए साणनि सारी राति रिहाण कजांइ। ईअं न थिए जो हू का घटिताई ॾिसी शकजी पवनि ऐं पोइ पाण खे सूर साणा पवनि। ईअं चई बानी शहज़ादीअ खे हार सिंगार कराए पाण वञी ताम तयारु करणु लॻी। जॾहिं सांझीअ महिल बादशाह जी कचहरी ख़तमु थी तॾहिं गुलमुनीर बादशाह ऐं वज़ीर खे दावत ॾेई घर वठी आयो। शहज़ादीअ मरंदे कुसंदे हिननि खे खीकारे अची पलंगनि ते विहारियो ऐं ताम तयारु करे पंहिंजनि हथनि सां खेनि खारायो। ताम खाराए जॾहिं हथनि धोअण लाइ उथिया तॾहिं बादशाह ऐं वज़ीर जा पहिरियां ई हथ धुआरे पोइ गुलमुनीर जा हथ धुआरियाईं। गुलमुनीर हथ धोई घुरड़ी करे खणी शहज़ादीअ ॾांहुं उछलाई जा संदसि कपिड़नि ते वञी लॻी। उन ते शहज़ादी थोरो मुश्की ऐं पोइ अची हिननि सां कचहरी करणु वेठी। सारी राति रिहाण करे सुबुह जो गुलमुनीर खां मोकिलाए बादशाह ऐं वज़ीर उथी हलिया। वाट ते बादशाह वज़ीर खे चयो त ॾिठई, वज़ीर पंहिंजे ज़ाल खां सवाइ ॿीअ सां एतिरी हुजत करे नथी सघिजे। पक हीअ संदसि निकाह ॿधी ज़ाल आहे। तंहिं ते वज़ीर चयो त बादशाह सलामत, ईअं बराबरि आहे त गुलमुनीर जी ज़ाल असांजी तमामु घणी ख़िदमत कई, पर मूं पे ॾिठो त हुन गुलमुनीर खां पे पासो कयो, तंहिं करे अञा बि ॻाल्हि में रोलो पियो सम्झां। तॾहिं बादशाह चयसि त भला ॿियो कहिड़ो बिलो कयूं? उन ते वज़ीर चयो त बादशाह सलामत, शिकार जो को बहानो करे हितां निकिरी ॿाहिरि हलिजे, ज़ालूं बि पाण सां खणजनि ऐं हर हिक जो तंबू जुदा जुदा हुजे। उन खां पोइ राति जे वक़्तु पाण टेई ॼणा तंबुनि जे ॿाहिरां वेही कचहरी करियूं। पोइ जंहिंखे पंहिंजी ज़ाल जो सॾु थींदो सो तंबूअ में हलियो वेंदो। गुलमुनीर जी निकाह ॿधी ज़ाल हूंदी त खेसि छॾींदी, जी धारी हूंदी त सुम्ही रहंदी ऐं गुलमुनीर बि ॿाहिरि ई पियो हूंदो। बादशाह खे वज़ीर जी उहा सलाह वणी, सो ॿिए ॾींहुं शिकार जो बहानो करे गुलमुनीर खे बि बाक़बीले तयारु थियण लाइ चयाईं। गुलमुनीर उहा ॻाल्हि ॿुधी वीचार में पइजी वियो ऐं घर अची वरी बि मुंहुं वेड़े छिनल मंझीअ ते सुम्ही रहियो। बानीअ जो ॾिठो त सही कयो त हिन खे का ॻणती आहे, तंहिं अची खांसि हक़ीक़त पुछी। गुलमुनीर शिकार वारी हक़ीक़त ॿुधाए चयुसि त हाणे शहज़ादी अलाए जे कहिड़ा पेर खणंदी। जे खेनि को शक पियो त शहज़ादी फुरे वठंदा ऐं मूंखे तड़े कढी छॾींदा। उन ते बानीअ चयुसि त शहज़ादा तूं कंहिं बि क़िस्म जी ॻणती न कर, ख़ुदा मिड़े ई सवली कंदो। उथी मानी टुकुर खा। उते गुलमुनीर खे पेट में साह पियो ऐं मानी टिकी खाई आराम कयईं। बानी वञी शहज़ादीअ खे ॻाल्हि ॿुधाए सम्झायो, जंहिं आख़िरकार बानीअ जो उहो चवण बि क़बूलु कयो। ॿिए ॾींहुं बादशाह शिकार लाइ तयारु थियो। गुलमुनीर बि घर में पूरे तयारी ॾिसी ॾाढो ख़ुशि थियो। बादशाह जे नौकरनि हिन खे उठ आणे ॾिना, जंहिं ते शहज़ादी ऐं बानीअ खे सवार कयाईं ऐं पाण घोड़े ते सवार थी अची बादशाह ऐं वज़ीर सां गॾियो। जॾहिं हिन खे ॾिसी पंहिंजनि ज़ालुनि खे उठनि ते सवार कयो ऐं पाण घोड़नि ते सवार थी रवाना थिया। ही टेई ॼणा शिकार कंदा हलंदा रहिया। आख़िर शाम जो हिकिड़े हंधि ख़ैमा खोड़ियाऊं, हर हिकु पंहिंजे पंहिंजे तंबूअ में दाख़िलु थियो। जॾहिं राति थी ऐं मानी टिकी खाई वांदा थिया तॾहिं तंबुनि जे अॻियां हिकिड़े मैदान ते टेई ॼणा कचहरी करणु लॻा। लहवारियुनि ओभारियुनि ख़बरुनि चारुनि खां पोइ बादशाह चयो त हाणे का राग जी महफ़िल थिए। पहिरीं बादशाह राग ॿुधायो। राग ख़तमु थियो त बादशाह खे राणीअ जो सॾु थियो। वरी वज़ीर राग शुरू कयो। राग जे ख़तमु थियण ते वज़ीर जी ज़ाल हिन खे सॾु कयो। हाणे गुलमुनीर जो वारो हो। हिन खे हिकिड़ो वतन छॾण जो ॾुखु, ॿियो भाइरनि जी जुदाई, टियों वरी शहज़ादीअ जी बेवफ़ाई, सभु सूर अची जाॻियसि। सो ॾाढे ॾुख विचां ॻाइणु लॻो। बानी शहज़ादीअ खे मिंथूं मेड़ूं कयूं त मन गुलमुनीर खे सॾु करे, मगर हिन सफ़ा इनकार कयो। नेठि बानीअ चालाकी करे गुलमुनीर खे सॾु कया। होॾां गुलमुनीर जी दिलि मां
जेके दर्द जूं दाहूं निकिरी रहियूं हुयूं से ॿुधी बादशाह ऐं वज़ीर हैरान थी विया ऐं राग मां अहिड़ो तरस आयो जो उथण जी वाई न वारियाऊं। शहज़ादीअ जॾहिं उहो ॾुखारो राग ॿुधो तॾहिं निंड ई हराम थी वियसि ऐं बानीअ खां पुछियईं त उहो केरु पियो ॻाए। बानीअ ॿुधायुसि त अहिड़ो राग गुलमुनीर खां सवाइ ॿियो केरु ॻाईंदो। उन ते शहज़ादीअ जे दिलि में गुलमुनीर जी छिक ऐं सिक थी, सो बानीअ खे गुलमुनीर खे सॾण लाइ चयाईं। बानीअ चयुसि त मूं त घणा ई सॾ कया आहिनि, हाणे तूं खणी सॾु करींसि। उन ते शहज़ादीअ खट तां उथी ऐं तंबूअ जे दरवाज़े ते बीही गुलमुनीर खे सॾणु लॻी त गुलमुनीर हाणे काफ़ी राति गुज़री चुकी आहे, अॼु त कुझु वक़्तु आराम करियूं। पर जीअं त बादशाह ऐं वज़ीर उथण जी कान थे कई, तंहिं करे गुलमुनीर चयुसि त बादशाह सलामत जे मौजूदगीअ में आउं कचहरीअ मां उथी अचां, इहा ॻाल्हि चङी त कान्हे। शहज़ादीअ उहो ॿुधी खणी सब्र कयो। गुलमुनीर वरी बि ॻाइण ऐं ॾोहीड़ा ॾियणु लॻो। कुझु देरि खां पोइ शहज़ादी अहिड़ो दर्द वारो ॻाइणु ॿुधणु सही न सघी। सा उथी वरी गुलमुनीर खे सॾु करणु लॻी, जंहिं करे बादशाह लाचार मजलिस पूरी कई ऐं गुलमुनीर खे इजाज़त ॾिनई। गुलमुनीर अञा तंबूअ में घिड़ियो ई मस त शहज़ादीअ खणी भाकुर पातुसि। गुलमुनीर हुजे जो ख़ुशीअ विचां कपिड़नि में ई न पिए मापियो। ख़ुदा जो शुक्रानो अदा करे शहज़ादीअ साण रिहाण में वेही रहियो ऐं बाक़ी राति रिहाणियूं कंदे गुज़ारियाईं। सुबुह थियण ते बादशाह वज़ीर ऐं गुलमुनीर वापसि पंहिंजी पंहिंजी जाइ ते आया। घर पहुची शहज़ादी ॾिसे त संदसि हार जो तंबूअ में खट जे पाए में लाहे रखियो हुआईं, सो उते ई रहिजी वियो हो। सो कुमाइजी वेही रही। गुलमुनीर शहज़ादीअ जी उहा हालति ॾिसी खांसि उन जो सबबु पुछियो, जंहिं ते हिन हार रहिजी वञण जी हक़ीक़त ॿुधायसि। गुलमुनीर यकदमि हार खणी अचण लाइ संभरियो। शहज़ादीअ घणो झलियुसि त हार वियो त घोरियो, पर तूं न वञ। मगर हू जल्द अचण जो चई हार खणण लाइ रवानो थियो। गुलमुनीर घोड़े ते सवार थी तकिड़ो तकिड़ो अची तंबूअ वटि पहुतो। ॾिसे त बादशाह जी बानी तंबुनि जी सफ़ाई पई करे। उन खां हार जो पुछियाईं, छा बानी छा हार, हिन खे त उहो ख़ुदा ॾियारियो, सो वारे वापसि कीअं करे। सा गुलमुनीर खां नटाइण लॻी ऐं साफ़ जवाबु ॾिनई त हार त मूं ॾिठो ई कोन्हे। गुलमुनीर खे पक थी त हार बानीअ वटि आहे। तंहिं दड़का दहमान कयसि, बानी का जादूगिरियाणी हुई, तंहिं छा कयो जो हिकिड़ो सॻो पड़ी खणी गुलमुनीर जे ॻिचीअ में विधो त हू यकदमि तोतो बणिजी वियो। बानी खेसि झलण लाइ वधी त हू भड़को ॾेई उॾाणो। बानीअ जो ॾिठो त शिकार हथनि मां थो वञे, सा हिकदमि बाज़ थी पोयां लॻसि। अॻियां तोतो पोयां बाज़, आख़िर वञी ॿीअ बादशाहीअ में पहुता। तोतो थकिजी उॾामण खां चूर थी पियो हो, सो काहे पियो शहर में ऐं घुतूं ॾींदो वञी शहज़ादीअ जे महलात जे हिकिड़े जारे में वेठो। बाज़ दरीअ मां लामारा ॾियणु लॻो। तोतो वीचारो ख़ौफ़ खां भड़को ॾेई वञी शहज़ादीअ जे कपिड़नि में लिको, जंहिं खणी पंहिंजी हंज में कयसि ऐं वेही हथड़ा घुमाइणु लॻसि। हथनि घुमाईंदे खेसि तोते जी ॻिचीअ में सॻो नज़र आयो, सो यकदमि छोड़ियाईं त शहज़ादो गुलमुनीर वरी माण्हू थी पियो। शहज़ादीअ जो गुलमुनीर जी सुहिणी सूरत ॾिठी सा ॾिसणु शर्त मथसि मोह थी पई ऐं हिन खां हाल अहिवाल पुछियाईं। गुलमुनीर सरबस्तो अहिवाल ॿुधायुसि। शहज़ादीअ खे पक थी त आहे त शहज़ादो पोइ हाणे लिखियूं लॻनि। पोइ शहज़ादीअ गुलमुनीर सां दिलि जी ॻाल्हि कई ऐं हिन बि शहज़ादीअ जो राज़पो ॾिसी साणसि शादी करण जो अंजाम कयो। अलबत बादशाह जो ख़ौफ़ ज़ाहिरु कयईं। उन ते शहज़ादीअ चयुसि त बाबे जो मूंसां वाइदो आहे त आउं पंहिंजी पसंदीअ ते मुड़ुसु कंदसि, तूं को बि ख़्यालु न कर, आउं बाबे खे हिते ई थी घुरायां। ईअं चई बानीअ खे पीउ ॾांहुं मोकिलियाईं। बानी बादशाह खे वठी आई जो पंहिंजी धीअ जे ख़ासि महल में कंहिं ओपिरो माण्हूअ खे ॾिसी ॾाढो कावड़ियो ऐं यकदमि धीअ खां गुलमुनीर बाबति पुछियाईं। शहज़ादीअ साणसि सॼी हक़ीक़त कई ऐं पोइ चयाईं त मूं हिन जे बदन खे हथु लाथो आहे, तंहिंखां सवाइ हीउ बि शहज़ादो आहे ऐं सोभिया वारो आहे, तंहिं करे आउं पंहिंजे पसंदीअ ते हिन सां शादी करण लाइ तयारु आहियां। वधीक लाइ तव्हीं मर्ज़ीअ वारा आहियो। बादशाह खे गुलमुनीर जी सूरत ऐं गुफ़्तगू पसंदि आई ऐं खेसि शहज़ादीअ जो संग ॾिनई। पोइ दरबार में वठी आयुसि, जिते अमीरनि वज़ीरनि खे बि गुलमुनीर जी गुफ़्तगू पसंदि आई।
ऐं उन ई जोड़े जी शादीअ में सराह थिया। ॾींहं में अंदरि गुलमुनीर जी शादी थी ऐं ॿई ज़ाल मुड़ुसु पाण में ख़ुशि गुज़ारणु लॻा। हिकिड़े ॾींहुं गुलमुनीर पंहिंजे राणीअ खे चयो त जेतोणीकि हिते हर तरह सां ख़ुशि पियो गुज़ारियां, मगर हाणे पोइ ते पंहिंजे अज़ीज़नि क़रीबनि जी बि ख़बरचार हलाइणी आहे। हू बि परेशान हूंदा, तंहिं करे मुंहिंजी मर्ज़ी आहे त तूं मूंखे बादशाह सलामत खां मोकल वठी ॾे त माइटनि वटां घुमी फिरी खेनि मुंहुं ॾेखारे अचां। उन ते शहज़ादीअ चयसि त शहज़ादा, आउं बि तोसां गॾु हलंदुसि, तोखां सवाइ हिते मूंखे किथे थो सुख अचे। ईअं चई हूअ पंहिंजे पीउ वटि वेई ऐं चयाईंसि त गुलमुनीर खे माइटनि जी यादगिरी थी पई आहे, तंहिं करे हाणे असांखे मोकल ॾे त पंहिंजे वतन वञूं। जेतोणीकि बादशाह जी मर्ज़ी कान हुई, पर शहज़ादीअ जो राज़ पोइ ॾिसी ख़ुशीअ सां मोकल ॾिनई ऐं खेनि घणो सामान ऐं लश्कर ॾेई रवानो कयईं। गुलमुनीर लाइ लश्कर समेत मंज़िलुनि ते मंज़िलूं कंदो। आख़िर हिकिड़े ॾींहुं कंहिं बादशाह जे शहर में हिकिड़े बाग़ में लथो। कुदरत ख़ुदा जी, उहो बाग़ बादशाह जो ख़ासि बाग़ हो। मंझंदि हर क़िस्म जा मेवा मौजूदु हुआ। गुलमुनीर तंबू खोड़ाए उते रही पियो। बादशाह जे माण्हुनि गुलमुनीर जो लश्कर ॾिठो ऐं सो बि वरी बाग़ में से वठी बादशाह ॾांहुं भॻा ऐं खेसि वञी ॿुधायाऊं त पंहिंजे शहर ते को गनीम चढ़ी करे आयो आहे ऐं तव्हांजे बाग़ में लश्कर समेत लही पियो आहे। बादशाह उहा ख़बर ॿुधी वज़ीर खे सुध संभालण लाइ मोकिलियो। वज़ीर हकले बाग़ में आयो ऐं लश्कर ॾिसी दहिलजी वियो। नेठि दिलि झले शहज़ादे गुलमुनीर जे तंबूअ वटि आयो ऐं शहज़ादे खे सलाम कयईं। गुलमुनीर वज़ीर खां ख़बरचार पुछी। वज़ीर सियाणो हो, तंहिं चयुसि त तव्हांजे अचण जी ख़बर ॿुधी बादशाह सलामत पैगाम मोकिलियो आहे त जे महिमान जी हैसियत सां आया आहियो त असांजा महिमान आहियो। जे जंग जो ख़्यालु हुजे त असीं बि तयारी करियूं। उन ते गुलमुनीर थोरो मुश्की वज़ीर खे चयो त हे अकुल जा वीर, असीं महिमान आहियूं, कुझु वक़्तु आराम करे पंहिंजे मुल्क वेंदासीं, जंग न कंदासीं। ईअं चई वज़ीर खे पोशाक पहिराए बादशाह ॾांहुं कुझु तोहफ़ा ऐं सलाम ॾेई खेसि रवानो कयईं। वज़ीर गुलमुनीर खां मोकिलाए बादशाह वटि आयो ऐं सॼी ॻाल्हि करे ॿुधायईंसि। पर शहज़ादे जी सुहिणी सूरत ऐं अकुल जी एतिरी त तारीफ़ कयईं जो बादशाह ॿुधी हैरान थी वियो ऐं वज़ीर खे चयाईं त जे शहज़ादो वाक़ई अहिड़ो हसीन ऐं अकुलमंद आहे त मुंहिंजी मर्ज़ी आहे त पंहिंजी शहज़ादीअ जो संग खेसि खणी ॾियां। वज़ीर उन जी ॻाल्हि में राज़ी थियो ऐं बादशाह जे चवण ते अची शहज़ादे सां मिलियो। सलाम करे खेसि बादशाह जो पैगाम ॿुधायईं। शहज़ादे गुलमुनीर बादशाह जी धीउ सां शादी करणु क़बूलु कई ऐं वज़ीर खे पोशाक पाराए जल्द तयारी करण लाइ ताक़ीद कयईं। वज़ीर बादशाह वटि आयो ऐं खेसि अची मुबारक ॾिनई। आख़िर शादीअ जी तयारी थी। हफ़्ते खनि अंदरि गुलमुनीर ऐं बादशाह जी धीअ जी वॾी धाम धूम सां शादी थी गुज़री। कुझु वक़्तु रहण खां पोइ शहज़ादे बादशाह खां मोकल वरिती, जंहिं घणो ॾाज ॾियणु ॾेई शहज़ादे खे ख़ुशीअ सां मोकल ॾिनी। सो हकले अची उन जे बादशाह जे शहर जे ॿाहिरां लथो, जिते संदसि पहिरीं राणी बानीअ समेत रहियल हुई। शहज़ादे गुलमुनीर खे शहज़ादीअ खां जुदा थिए 12 महीना गुज़री चुका हुआ। शहज़ादो गुलमुनीर जॾहिं खां मोकिलाए हार खणणु वियो ऐं वापसि न वरियो, तॾहिं खां हिन जी हालति पोइ ते पवणु लॻी। एतिरे क़दुरु जो अखियुनि मां ॻोढ़ा पिया वहंदा हुअसि। हार सिंगार खे त वेझी बि की न वेंदी हुई, फ़क़ति हिकु राति जी मुलाक़ात खे सारियो पेई ॻरंदी हुई। होॾां बादशाह खे बि गुलमुनीर जे न अचण जो ख़्यालु थियो ऐं ख़बरचार वठण लाइ पंहिंजी बानीअ खे गुलमुनीर जे घर मोकिलियाईं। शहज़ादी बानीअ खे ईंदो ॾिसी माठि करे सियाणी थी वेही रही ऐं हिन खां ख़बरूं चारूं पुछियाईं। बानीअ ॿुधायुसि त बादशाह गुलमुनीर जी ख़बरचार लाइ मोकिलियो आहे, जो केतिरनि ॾींहंनि खां वठी दरबार में कोन थो अचे। शहज़ादीअ चयो त शहज़ादो पंहिंजे ॻोठ वियो आहे, उमेदु त हाणे जल्द मोटी ईंदो। उहा वरंदी वठी बानी बादशाह वटि आई ऐं खेसि हक़ीक़त ॿुधायईं। बादशाह खणी माठि कई। शहज़ादो गुलमुनीर जो लश्कर समेत शहर जे ॿाहिरां अची लथो हो। सो कनि माण्हुनि ॾिठो जन डोड़ी वञी बादशाह खे ॿुधायो त पंहिंजे शहर ते को गनीम चढ़ी करे आयो आहे ऐं संदसि लश्कर शहर जे ॿाहिरां अची लथो आहे। बादशाह पंहिंजे वज़ीर खे मोकिलियो त तूं वञी ॾिस त केरु आहे ऐं संदसि मर्ज़ी कहिड़ी आहे। वज़ीर उथी हलियो ऐं अची शहज़ादे सां मिलियो। शहज़ादे खे ॾिसंदे ई सुञाताईं त हीउ उहो ई गुलमुनीर आहे जंहिंखे मोह ॼातो होसीं। सो हैरत में पइजी वियो त हीउ किथां अची पैदा थियो। नेठि हिक ॿिए सां मिलिया गॾिजी बादशाह वटि आया, जो शहज़ादे खे ॾिसी ख़ुशि थियो ऐं हाल अहिवाल पुछियाईंसि। गुलमुनीर सरबस्ती ॻाल्हि अवल खां आख़िर ताईं खेसि ॿुधाई
जा ॿुधी बादशाह ख़ुशि थियो। पोइ बादशाह खां मोकिलाए गुल मुनीर लश्कर में आयो, जितां पंहिंजूं ॿई राणियूं साण करे अची घर में पहुतो ऐं पहिरीं राणीअ सां मिलियो। हूअ बि 12 महीननि खां पोइ गुल मुनीर खे ॾिसी सरई थी ऐं सभु ॾुख सूर लही वियसि। हिकिड़े ॾींहुं बादशाह वज़ीर सां सलाह कई त गुल मुनीर जो शान ऐं रुतबो आला आहे, जो ॿिनि वॾनि बादशाहनि जूं धीअरूं परिणियो आहे। मुंहिंजो ख़्यालु आहे त पंहिंजी वॾवर धीउ बि खणी खेसि ॾियां। वज़ीर हथ ॿधी अर्ज़ु कयो त धीउ उथारणु फ़र्ज़ु आहे। मुंहिंजो पिणु उहो ई ख़्यालु आहे, वधीक तव्हीं मर्ज़ीअ जा मालिक आहियो। बादशाह वज़ीर खे शादीअ जो पैगाम ॾेई गुल मुनीर ॾांहुं मोकिलियो। शहज़ादे बि उन ॻाल्हि में हावकार कई। आख़िर थोरे घणे ॾींहंनि गुल मुनीर जो चौथी राणीअ सां बि निकाह थियो। बादशाह हाणे पीरसन थी वियो हो, तंहिं पंहिंजे जीअरे बादशाही खणी गुल मुनीर जे हवाले कई ऐं पाण वञी ख़ुदा जी इबादत करणु लॻो। शहज़ादे गुल मुनीर ॾिठो त 4 राणियूं बि मिलियूं ऐं बादशाही बि मिली। मुंहिंजो ख़्वाबु सचो साबित थियो। तॾहिं भाइरनि जी यादगिरी थियसि। खेसि यकीन थी वियो त मुंहिंजे भाइरनि जा ख़्वाब बि सचा थिया हूंदा। सो माण्हू ॻोल्हा लाइ छॾियईं, खेनि पार पता ॾेई ॿुधायईं त हिकिड़ो कंहिं मेहार वटि हूंदो ऐं ॿियो कंहिं मोहाणे वटि हूंदो। माण्हू ॻोल्हींदा रहिया, नेठि ॿिन्हिनि खे वञी हथु कयाऊं। हिकिड़ो वॾो भाउ मेहार वठो ऐं उन जी धीउ सां शादी कई हुआईं। ॿियो भाउ वरी मोहाणे वठो। जॾहिं ॿई अची हाज़िर थिया, तॾहिं गुल मुनीर हुकुम ॾिनो त ॿिन्हिनि खे वेंझारे संजारे नवां कपिड़ा ढकाए महलात में वठी अचो। नौकर हुकुम जा बंदा तन सभु कमु पूरो करे ॿिन्ही भाइरनि खे महलात में आंदो। महलात में शहज़ादे गुल मुनीर छा कयो जो पाण हिंदोरे में सुतो, बराणियूं सॼे पासे हिकिड़े पलंग ते विहारियईं ऐं बराणियूं खॿे पासे विहारियईं। जन वारे वारे सां लोॾ बि पे ॾिनो ऐं वात में पताशो बि पे विधुसि। भाइरनि वेठे सॼो तमाशो ॾिठो। तन बि सुञातो त हीउ असांजो नंढो भाउ आहे, जंहिंजो अलाह साईं एॾो मर्तबो कयो आहे। उन खां पोइ शहज़ादे बि पाण सुञाणायो। अहिड़ीअ रीति 3 भाइर पाण में मिली ख़ुशि थिया। पोइ शहज़ादे पंहिंजे ॿिन्ही भाइरनि जी मर्ज़ीअ सां हिकिड़े खे मेहूं वठी ॾिनियूं, ॿिए खे मोहाणनि जो सरदार बनायाईं। जहिड़ी रीति 3 भाइरनि जी दिली मुराद पूरी थी, तहिड़ीअ तरह अलाह साईं कुल जहान जूं मुरादूं पूरियूं करे। आमीन।